अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। तड़े तबीबन घायल घरां कढियो, चिकिया चाक चिहूं करे कड़ियूं मूरन कन। दोस्त जे दर्शन सी पोए ठार ठपन, विरचो वेज वञन आवत पिरे मोभां। भलारे बिटदनी जे भलारे बैत सां मुझी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थी आहे। दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधी पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भेरो सलाम इशाल क़बूल पवे। 15 अगस्त 2025 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसरूम माण्हुनि लाइ जीअंदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। साईं मुंहिंजा नाइंसाफ़ियुनि जी हिन काइनात में माण्हू जो मन छा छा नथो भोगे, इहो त हिसाब किताब माण्हू कॾहिं लॻायो ई न आहे। पर नाइंसाफ़ियुनि जी काइनात एॾी वसी आहे जो माण्हू किथ काथो करे थो सघे। सिंध त हूअं ई मुसीबतनि में रही आहे। कॾहिं पाणी वारे मामले ते नाइंसाफ़ी कई वई आहे त कॾहिं हक़ हड़प कया विया आहिनि, कॾहिं वफ़ाक़ नाइंसाफ़ियूं कयूं आहिनि त कॾहिं पंहिंजनि ई हुक्मराननि सिंध सां नाइंसाफ़ियूं कयूं आहिनि। बसि नाइंसाफ़ियुनि जी एॾी तवील तारीख़ आहे जो जॾहिं बि पेरा खणजनि था त कई गदार निकिरी निर्वार थी बीहनि था। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो नालो ॿुधंदे ई केतिरनि नौजवाननि जे ज़हन में उमेदनि जा ॾीआ ॿरी पवंदा हुआ, छो त उहो इदारो मेरिट शफ़ाफ़ियत ऐं अहलियत जी अलामत सम्झो वेंदो हो। पर हाणे उहा तस्वीर उबती कई वई आहे ऐं जेको इदारो उमेदनि जो मर्कज़ हुअणु घुरिजे हा उहो मायूसियुनि जो गढ़ बणिजी चुको आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में हर भेरे मेरिट बदिरां कमीशन ते नौकरियूं मिलनि थियूं, माण्हू नौकरियुनि जी सौदेबाज़ी कनि था। गुज़िरियल 3 ॾहाकनि खां सिंध खे नाअहल हुक्मरान मिलंदा रहिया ऐं साॻिए दौर में हिकु अहिड़ो इदारो बि असांखे मिलियो जेको शफ़ाफ़त बदिरां बेज़ाब्तीअ जो मिसाल बणिजी वियो। मेरिट ख़तमु थियण सां इंसाफ़ बि दफ़न थी वियो ऐं जॾहिं जज़ा ऐं सज़ा जो उसूल मरी वञे तॾहिं तबाही यकीनी बणिजी वेंदी आहे। इहो ई सबबु आहे जो असांजा नौजवान रोज़गार जी तलाश में मुल्क छॾण ते मजबूर आहिनि, छो त हूअ ॾिसनि था त हिते कंहिंजी महिनत, इल्म ऐं क़ाबिलियत खे अहमियत नथी मिले। जेके ॿार सालनि ताईं महिनत करे तयारी कनि था, महदूद वसीलनि बावजूदि इल्मु हासिलु कनि था, उन्हनि सां अहिड़ी नाइंसाफ़ी तमामु ज़्यादती ऐं ज़ुल्म आहे। उन्हनि नौजवाननि जी वारसी करणु हाणे असां सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। पर सवालु इहो बि आहे त छा असां वारसी करे सघंदासीं? ऐं जॾहिं वारसी नाहे थींदी ऐं माण्हू लावारसी जे ऋण में अकेलो रहिजी वेंदो आहे ऐं मेरिट जी लताड़ थियणु लॻंदी आहे, तॾहिं माण्हू पंहिंजे डिग्रियुनि खे बि साड़े छॾींदो आहे। अहिड़े हिकु नौजवान साजिद अली चांडे पिणु डिग्रियुनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो। इन समूरी सूरत ते आज़ाद ग़ुलाम रसूल मज़ारी लिखियो, नौशहर फिरोज़ वेझो मिठियाणीअ जो रहवासी हिकु नौजवान साजिद अली चांडियो पंहिंजे हथनि में लाल रत जहिड़ा अहसास, अखियुनि में हज़ारे उमेदनि जा मींहं ऐं दिलि में हिकु चमकंदड़ मुस्तक़बिल जा ख़्वाब खणी यूनिवर्सिटियुनि ऐं कॉलेजनि जा पंध करे अखियुनि में ओजागा सजाए अणथाणको वजूद खणी क़दम ते क़दम रखी सालनि ताईं पंहिंजा पेर रत करे महिनत, बुख, अणपूरनि वसीलनि ऐं समाजी बेतबारीअ जे बावजूदि हुन पंहिंजे इल्म जी यात्रा जारी रखी दर्द ऐं पीड़ाउनि जा पहाड़ तय करे डिग्रियूं हासिलु कयूं। हर डिग्री संस लाइ हिकु रोशन दरी हुई, उन उमेद सां जेका खेसि रोज़गार, इज़त ऐं सुञाणप ॾांहुं वठी वेंदी। पर समाज जी बेहसी ऐं बेक़दरी हुन जे ख़्वाबनि खे सड़ी वियल पननि वांगुरु ख़ाक करे छॾियो। जॾहिं हुननि ॾिठो त मेरिट जा दरवाज़ा बंदि थी विया आहिनि, करप्शन बेपाड़ी वलजियां हर हंधि फैलिजी वई आहे, जिते पैसे ऐं सिफ़ारिश जे धारियां माण्हू दर्जा हासिलु कनि था, उते संस महिनत जो कहिड़ो मुल्ह? हुन जे कलम जीअं लिखिजी वियल हर सिट, हर राज जी अथाह जाग ऐं हर इम्तिहान जे पोहरे जो क़दुरु को बि न रहियो। पंहिंजे पोढ़े पीउ जीजल माउ जा ख़्वाब साबिया थियण लाइ ॾींहं राति महिनत जे करे इल्म जी रस्सी खे पंहिंजे कमज़ोर ऐं ग़ुर्बत जे हीणनि हथनि सां पकड़े ख़्वाबनि जा ॾीआ ॿारे
पंहिंजे मुस्तक़बिल खे रोशन करणु चाहियो थे, पर उहे समूरा ख़्वाब ऐं उमेदूं अंधेरनि जे वर चढ़ी वियो ऐं पोइ हिकु ॾींहुं हुन पंहिंजे समूरनि डिग्रियुनि खे हथनि में खयो, जिन ते संस पघर ऐं क़ुर्बानी जा निशान हुआ, ऐं उन्हनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो। भड़कंदड़ शोला ॼण संस दिलि जे अंदरि सड़ंदड़ मायूसियुनि जी बाहि जो इज़हार हुआ। उहो सिर्फ़ु काग़ज़ न सड़िया, उहो उमेदनि जो जनाज़ो, महिनत जी क़बर ऐं मेरठ जे लाश ते रखियल आख़िरी शमा हुई। साजिद अली चांडियो जो पैगाम सादो पर ॾुखियो हो। जिते इल्म खे इज़त न मिले, जिते महिनत जो मुल्ह न हुजे, जिते रोज़गार जी कुंजी पैसे ऐं सिफ़ारिश जे हथनि में हुजे, उते ग़रीब जे डिग्रियुनि जी का अहमियत न आहे। उहो मंज़र सिर्फ़ु हिकु नौजवान जो फ़रियाद न आहे, उहो हज़ारे तालीम याफ़्ता बेरोज़गार नौजवाननि जे दिलनि जी धड़कन आहे, जेके ख़ामोशी सां पंहिंजे अंदर ई अंदर खे साड़े रहिया आहिनि। असांजो समाज जॾहिं बि महिनत, मेरिट ऐं ईमानदारी खे बेक़दरी जी बाहि में उछलाईंदो, तॾहिं इल्म जी रोशनी जा ॾीआ हिकु हिकु थी विसामंदा रहंदा ऐं नतीजे में असांजी क़ौम उदाहन में वेढ़िजी वेंदी। असां कॾहिं उहो ॾींहुं ॾिसंदासीं जॾहिं इल्मु वाक़ई इज़त जो सबबु हूंदो, न त सिर्फ़ु बाहि में साड़ हिकु काग़ज़ जो ढेर। नौशरे फ़िरोज़ भरिसां मिठियाण जी हवाउनि में हिकु ग़रीब अजीब अणॼातल थधिकार हुई। शहर जे रस्तनि ते कुदरत जी फितरत जा ख़ूबसूरत रंग ॼण का दर्द जी ॻाल्हि चुपचाप ॿुधाए रहिया हुआ। हिकु दिलि जे अंदरि बाहि लॻी रही हुई। उहा बाहि का चुल्हे जी न हुई, उहा बेवसी जे ऊंदाहिन में चमकंदड़ कंहिं जज़्बाती एहतिजाज जो शोलो हुई। साजिद अली चांडियो हिकु ग़रीब घराणे जो नौजवान, जंहिंजे हथनि में नंढपिण खां किताब हुआ, जंहिंजा ॾींहं स्कूलनि, कॉलेजनि, यूनिवर्सिटियुनि में ॾाढा ॾुखिया गुज़रिया, ऐं जंहिंजो ख़्वाबु हो त हूअ कंहिं ॾींहुं पंहिंजे डिग्रियुनि जे आधार ते पंहिंजे ख़ानदान जी ज़िंदगी बदिलाए छॾींदो। अॼु पंहिंजे उमेदनि जे जनाज़े खे कुल्हे ते खणी बीठो हो। संदसि हथनि में यूनिवर्सिटियुनि ऐं इदारनि जा ॾिनल सर्टिफिकेट, मार्कशीट ऐं एज़ाज़ी सर्टिफिकेट हुआ। उहे सभई संदसि ज़िंदगी जी महिनत जा यादगार ख़्वाब हुआ, पर अॼु उहे साबिया न थी सघिया। उहे डिग्रियूं, उहे काग़ज़ हुन लाइ बेकार थी चुका हुआ, छाकाणि त हुन जे अखियुनि आॾो हिकु अहिड़ो समाज हो जिते न मेरिट जी का इज़त हुई, न महिनत जो को अजर, न ई ग़रीब जी कंहिं क़ुर्बानी जी का क़ीमत। साजिद जे बाहि में साड़ियल डिग्रियूं सिर्फ़ु संदसि शख़्सी एहतिजाज न हुयूं, पर हीअ हज़ारे तालीम याफ़्ता नौजवान जी ज़िंदगी जो अलमियो हो। असांजो समाज जंहिंमें करप्शन एतिरो गहरो करे चुकी आहे जो हर नौजवान मायूसियुनि जो शिकार आहे, जिते मेरिट जी तारीफ़ किताबनि ताईं महदूद थी वई आहे, ऐं जिते ग़रीब जी महिनत सिर्फ़ु इम्तिहानी कापी ताईं सम्झी वञे थी, उते साजिद जहिड़ा नौजवान आख़िर छा कनि, जेको माण्हू पंहिंजी जवानी जा बहितरीनु साल तालीम लाइ वक़्फ़ु करे, जेको पंहिंजे घर जी हर ख़्वाहिश खे क़ुर्बान करे इल्मु हासिलु करे, ऐं पोइ जॾहिं रोज़गार लाइ वञे त खेसि चयो वञे सिफ़ारिश आण या रक़म ॾे, त पोइ छा उहा डिग्री साण खां वधीक को ॿियो एहतिजाज मुमकिन आहे? साजिद जे हिन अमल खे शायदि के माण्हू जज़्बातियत सॾनि, पर हक़ीक़त में उहो हिकु अलामती मौत हो। इल्म जी इज़त जो मौत, मेरिट जे लाश जो जनाज़ो ऐं महिनत जे क़त्ल जी शाहिदी। असांजा तालीमी इदारा हर साल हज़ारे ग्रेजुएट पैदा कनि था, पर रोज़गार जे दरवाज़नि ते सिर्फ़ु पैसे वारनि लाइ दाख़िला जो बोर्ड लॻल आहे। बसि अफ़सोस सां साड़ियल डिग्रियुनि जो दूंहों आसमान ॾांहुं उभरी रहियो हो, ॼण उन अर्श ते वेठल ख़ालिक खे दांह ॾेई रहियो हो। आख़िर असां कॾहिं उहो ॾींहुं ॾिसंदासीं जॾहिं डिग्रियुनि खे साड़ण बदिरां उन्हनि ते फ़ख़्र सां नौकरियूं मिलंदियूं, जॾहिं सिफ़ारिशी करप्शन जा दरवाज़ा बंदि ऐं मेरिट जा दरवाज़ा खुलियल हूंदा। जेकॾहिं उहो ॾींहुं न आयो त बाहि रुॻो काग़ज़नि खे न, पर सॼी क़ौम जे मुस्तक़बिल खे साड़े छॾींदी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। साईं मुंहिंजा सिंध सरकार पंहिंजा कुल्हा हल्का कंदे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे नाले में पंहिंजो इंतिज़ामी भार मुख़्तलिफ़ गैर सरकारी तनज़ीमुनि ते विझी छॾियो आहे। उन्हनि मां हिकु PPH आहे, पीपल्स प्राइमरी हेल्थ इनिशिएटिव पिणु आहे, जंहिंजी झोली में सिंध जे सरकारी अस्पतालनि जो इंतिज़ाम विधो वियो आहे।
उन इंतज़ामी अदा पुठियां ख़िदमत जो कहिड़ो जज़्बो कार फरमा आहे, उनजो अंदाज़ो अवाम जी थींदड़ ख़िदमत मां ई आसानी सां लॻाए सघिजे थो। हीअ गैर सरकारी इदारो पंहिंजी करप्शन ऐं बदइंतज़ामी जे करे ॾिघे अरसे खां ख़बरनि जी ज़ीनत रहंदो पियो अचे। इन हवाले सां ताज़ी ख़बर इहा आहे त PPHI जे इंतिज़ामिया माली साल 2023-24 दौरान बुनियादी सिहत मर्कज़नि तोड़े माउ ऐं ॿार हेल्थ केयर सेंटरनि जी बजट जा 14 करोड़ 10 लख रुपया आफ़ीसरनि ऐं अमले जी पघार जे मद में ख़र्च करे छॾिया। अहिड़ो इंकशाफ़ सरकारी ऑडिट रिपोर्ट में थियो आहे। PPHI इंतिज़ामिया जे अहिड़े क़दम सबबु सिंध जे ॿाहिरिनि में ॻोरहारनि औरतुनि ऐं उन्हनि जे ॿारनि जी सिहत ते उहा रक़म ख़र्च न थी सघे। वक़्त सिर दवाऊं ऐं खाद खुराक जो सामान फ़राहम न थी सघियो। तोड़े जो आला इख़्तियारनि गुज़िरियल साल जे नवंबर महीने में PPHI इंतिज़ामिया खे आगाह कयो, पर इंतिज़ामिया मामले ते ख़ामोशी इख़्तियार करे वरिती। सिंध में सिहत जे शोबे में पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जो तस्वर घणे वक़्त खां बहस हेठि आहे। ख़ासि तौर ते सिंध हुकूमत पारां सूबे जे केतिरनि ई सरकारी अस्पतालनि ऐं सिहत मर्कज़नि खे PPHI जे हवाले करण जे फ़ैसिले केतिरनि ई सवालनि खे जनमु ॾिनो आहे। शुरूआति में ही क़दम सिहत जे सहूलियतुनि खे बहितर बणाइण ऐं ग़रीब आवाम ताईं मयारी तिबी सर्विसिस पहुचाइण जी नीयत सां खंयो वियो हो, पर वक़्त गुज़रण सां गॾु हुन जा नाकारी असर वाज़िह थींदा पिया वञनि। PPHI जे हथ हेठि अस्पतालनि जी बदउनवानी में वाध ऐं हुकूमत जे इंतिज़ामी गिरफ़्त जी कमज़ोरी सबबु सिहत जो शोबो सख़्तु मुतासिर थियो आहे। हीअ सूरतहाल न सिर्फ़ु सूबे जे अवाम लाइ परेशान कंदड़ आहे, पर उन सां गॾु हुकूमत जी पॉलिसी साज़ी ते बि सवाल उथारे थी। सिंध जे सरकारी अस्पतालनि खे PPHI जे हवाले करण जो बुनियादी मक़सदु सिहत जे सहूलियतुनि खे बहितर बणाइण ऐं ग़रीब तबक़नि ताईं पहुच खे यकीनी बणाइण हो, पर हक़ीक़त में उहा पार्टनरशिप सिहत जे शोबे में बहितरी बदिरां अबतरी जो सबबु बणिजी पई। केतिरियूं ई रिपोर्टूं ऐं अवामी शिकायतूं ज़ाहिर कनि थियूं त PPHI जे इंतिज़ाम हेठि हलंदड़ अस्पतालनि में दवाउनि जी खोट, तिबी अमले जी घटिताई ऐं बुनियादी सहूलियतुनि जी अणाहठ आम ॻाल्हि आहे। बेशक हेल्थ यूनिट ॻोठाणनि इलाइक़नि में वाक़िआ आहिनि जिते अक्सर करे डॉक्टर मौजूदु नाहिनि हूंदा, ऐं जेकॾहिं हूंदा बि आहिनि त उन्हनि वटि ज़रूरी तिबी सामान ऐं दवाऊं मौजूदु न हूंदियूं आहिनि। उनखां अलावा मरीज़नि खे अक्सर निजी लेबार्टरियुनि या दवाख़ाननि ॾांहुं रुजू करण जी सलाह ॾिनी वेंदी आहे, जेको ग़रीब माण्हू लाइ वधीक माली बार जो सबबु बणिजे थो। PPHI खे हर साल हुकूमत तरफ़ां अरबें रुपयनि जी फंडिंग फ़राहम कई वञे थी, पर उन्हनि फंडनि जे इस्तेमाल में शफ़ाफ़ियत जी खोट आहे। PPHI पारां फंडनि जे ग़लति इस्तेमाल जूं ख़बरूं रिपोर्ट थींदियूं रहियूं आहिनि, जंहिंमें गैर ज़रूरी ख़रीदारियूं, जाली बिल्डिंग ऐं अमले जी गैर मौजूदगी जे बावजूदु पघारनि जी अदायगी शामिल आहे। उनखां अलावा अस्पतालनि में दवाउनि ऐं तिबी सामान जी फ़राहमी में बि बदउनवानी जा इल्ज़ाम साम्हूं ईंदा रहिया आहिनि। ॿियो त PPHI जे इंतिज़ाम हेठि अस्पतालनि में नौकरियुनि जी फ़राहमी में बि सिफ़ारिश, रिश्वत समेत बदउनवानी जा मुख़्तलिफ़ इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि। हुकूमत पारां PPHI जी कारकर्दगी ते निगरानी लाइ को बि असराइतो मैकेनिज़म मौजूदु नाहे, जंहिंजे नतीजे में करप्शन खे वधीक हथी मिले थी। सिंध हुकूमत जी इंतिज़ामी गिरफ़्त जी कमज़ोरी जो वॾो सबूत इहो आहे त PPHI खे अस्पतालनि जी मुकमल इंतिज़ामी इख़्तियार ॾियण बावजूदु उनजी कारकर्दगी ते को बि असराइतो चेक एंड बैलेंस मौजूदु ई नाहे। हुकूमत पारां PPHI जी कारकर्दगी जो जाइज़ो वठण लाइ को मज़बूत एहतिसाबी निज़ाम क़ाइमु न कयो वियो आहे, जंहिंजे नतीजे में PPHI पंहिंजी मर्ज़ी सां अस्पतालनि जो इंतिज़ाम हलाए रही आहे। उनखां अलावा सिहत खाते में आला सतही आफ़ीसरनि ऐं PPHI जे अमलदारनि जे विच में मुबैना तौर ते गठजोड़ जे करे एहतिसाब जो अमल अञा बि वधीक कमज़ोर थी वियो आहे। सिंध में पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे नाले में सरकारी अस्पतालनि खे PPHI जे हवाले करण जो तजुर्बो नाकाम साबित थियो आहे। सिहत जे सहूलियतुनि में घटिताई, बदउनवानी में वाध ऐं हुकूमत जी इंतिज़ामी गिरफ़्त जी कमज़ोरी सबबु सूबे जो सिहत जो शोबो सख़्तु मुतासिर थियो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत पंहिंजे पॉलिसियुनि ते नज़रसानी करे।
नामियारे लेखक मीर मोहम्मद पीरज़ादे लिखियो हो। एक दफ़े मरकज़ी कमेटी जी मीटिंग पूरी करे मां अब्दुल वाहिद आरिसरी निसार हिकिड़ो गॾिजी ॿाहिरां चांहि पी मोटियासूं त असांजे विच में कंहिं ॻाल्हि कंदे इन ॻाल्हि ते अचणु थियो त साईं GM सैयद उन वक़्तु कांग्रेस में महात्मा गांधी सां गॾु हो जॾहिं अंग्रेज़नि संदन पार्टीअ जे जोशीले मेंबर भगत सिंह खे डिसओन कयो। छा उन ऐलान अंग्रेज़नि जी हिमत न वधाई त हुन भगत सिंह खे बासानी मौत जे घाट ते पहुचाए छॾियो। छा उन वक़्तु ख़ामोश रहणु बहितर न हो त हितां कांग्रेस जे माण्हुनि में वधीक चाहत सबबु आहे अंग्रेज़ भगत सिंह खे फाही ॾियण खां अॻु घणो कुझु सोचनि हा। उन्हनि ॻाल्हियुनि कंदे असां साईं वटि पहुची वियासीं त साईं सां इहा ॻाल्हि छेड़े वेही रहियासीं। जिते साईं ॾेढी ते वियो ऐं उतां हिकु वॾो सारो रजिस्टर खणी आयो जेको संदसि आपीतीअ जो हिसो हो। जंहिंमां उहो चैप्टर खोले पढ़ी ॿुधायईं त कीअं मूं यानी GM सैयद सरदार वल्लभ भाई पटेल ऐं कुझु ॿियनि मेंबरनि बिल्कुलु ईअं गांधी सां उन मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कई जीअं तव्हीं मूंखां हींअर पुछी रहिया आहियो। उन ते महात्मा गांधी जो रद्द अमल इहो हो त मूं वटि सियासत जो ॿियो मयार न हलंदो। आउं ज़िंदगी जी कंहिं बि हैसियत में ॿ चापड़ाई ऐं मुनाफ़क़त नथो करे सघां। आउं पंहिंजो ऐं पार्टी जो इमेज शफ़ाफ़ रखणु थो चाहियां। आउं अव्हां सां मुतफ़िक़ आहियां त असीं कांग्रेस जे प्लेटफार्म तां भगत सिंह खे पंहिंजो पेश करण लाइ बिल्कुलु तयारु आहियूं। पर पहिरीं महिरबानी करे उन कांग्रेस जे आइन मां अदम तशदुद वारी कांग्रेस जी पॉलिसीअ वारे फ़िक्रे खे लीक ॾेई काटा करे पोइ असीं बरमला ईअं करे सघूं था। बाक़ी उन आइन में वाज़ह तौर ते पंहिंजी अदम तशदुद वारी पॉलिसी जी तौसीक़ बि कंदा हलूं ऐं साॻे वक़्तु गोरिला वार फेर करण वारे भगत सिंह खे बि पंहिंजो कंदा वरितूं। उहा ॾिंगाई ऐं ॿ चापड़ाई ऐं मुनाफ़िकी कम अज़ कम मूंखां कान थींदी। तव्हां कंहिं बैनर ते हैंडबिल ते या पोस्टर ते हिकु वक़्तु अदम तशदुद जी संभाल बणियल महात्मा गांधी जी तस्वीर बि ॾियो ऐं हथियारनि सां लेस थियल भगत सिंह जी तस्वीर बि ॾियो। उनखां वधीक कूड़ मुनाफ़िकी ऐं ॿ चापड़ाई कहिड़ी थींदी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। साईं मुंहिंजा जिस्मानी इश्क खे छॾे धरतीअ जे इश्क में जेके बि माण्हू फ़ना थी विया आहिनि उहे हमेशह अमर थी विया आहिनि। अॼु धरती लाइ जान जो नज़रानो ॾींदड़ शहीद अफ़ज़ल पंवर जी शाद जो ॾिहाड़ो आहे। असीं खेसि भेटा पेश करण लाइ अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था नौजवान लेखक अली नवाज़ आरिसर जो ख़ूबसूरत लेख। अफ़ज़ल पंवर 11 मार्च 1990 ते ॻोठ ख़ालिद पंवर में मुनवर पंवर जे घर में जनम वरितो। इब्तिदाई तालीम ॻोठ जे प्राइमरी स्कूल में वरिताईं। मैट्रिक तालिबुलमौला हाई स्कूल दादू मां इंटर आर्मी कॉलेज दादू मां पास कयाईं। अफ़ज़ल जीअं त निहायती महिनती ऐं पढ़ण में भड़ हूंदो हो जंहिं करे वालदेन खेसि अॻिते पढ़ाइण जो फ़ैसिलो कयो। अफ़ज़ल 2008 में सिंध यूनिवर्सिटी जे बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंट में दाख़िला वठी पढ़णु लॻो। 20 सालनि जे भरपूर जोबन में जॾहिं हीअ सिंध यूनिवर्सिटी में दाख़िल थियो हो त खेसि जामशोरे जी सरज़मीन भली कार कई हुई ऐं केतिरनि ई अफ़सरान पंहिंजे अखियुनि जे पंबड़ियुनि में समाइण जी दावत ॾिनी हुई। अखियुनि में थी वेह त वारे छपर ढकियां तोखे ॾिसे न ॾे आउं न पसां को ॿियो। अफ़ज़ल कंहिंजे नेणनि जो असीर त न बणियो पर हूअ केतिरनि ई नेणनि जी निहार बणियल रहियो। हुनखे आशिक़नि जी सरज़मीन जामशोरे जी पुरफ़िज़ा माहौल में हलंदड़ आज़ादी वारी जदोजहद अहिड़ी त छिक कई जो हू पंहिंजो पाण खे रोके न सघियो ऐं वञी सैयद सिंध जो साणी थियो। अफ़ज़ल पंहिंजी सियासी ज़िंदगी जी शुरूआति जसमम जी शागिर्द विंग जसाफ़ खां कई। हूअ 2008 में जसाफ़ जो मेंबर थियो ऐं साॻे साल जसाफ़ सिंध यूनिवर्सिटी जो सदर चूंडियो वियो। हू निहायती माठीणो ऐं मासूम लॻंदो हो जंहिं करे केतिरा ई शागिर्द साणसि मोहबत करणु लॻा हुआ ऐं हीअ हर कंहिंखे पंहिंजी मोहबत जे सॻे में सोरींदो सिंध अमड़ जा सबक़ पढ़ाईंदो वियो।
अफ़ज़ल जॾहिं खां फ़िक्र GM सैद सां सलाहियो हो हुन वध खां वधि मुतालिब कयो। हुन खोड़ सारा किताब पढ़णु शुरू कया हुआ। न सिर्फ़ु पाण पढ़ंदो हो पर हू तनज़ीमी दोस्तनि खे बि पढ़ण लाइ उत्साहींदो हो। हुन न रुॻो साईं GM सैद खे पढ़ियो हो पर हुन त दुनिया जे केतिरनि ई इनकलाबियुनि खे बि पढ़ियो हो। जेतोणीकि अफ़ज़ल अञा ॿारोतण जूं सीढ़ियूं उकरी जवानी में मस क़दम रखिया हुआ पर हुनजो मुतालिबो पंहिंजी उमिरि खां वधीक हो। हीअ मुकमल नज़रियाती वर्कर हो ऐं हुन जसाफ़ खे बि हिकु नज़रियाती तनज़ीम तौरु हलाइणु शुरू कयो हो। हुन शागिर्द सियासत में नवाण आणणु शुरू कई हुई। हुन पंहिंजी पार्टीअ जे मौक़िफ़ ते अमल कंदे क्लासनि जे बाइकाट वारे अमल खे ख़तमु कयो। शागिर्दनि जे जाइज़ मसइलनि जे हल लाइ अमली जदोजहद कंदे शागिर्दनि जी मौजूदगी में इंतिज़ामिया सां ॻाल्हियूं कयूं। हुन मुकमिल तौर ते स्टडी सर्कल हलाइणु शुरू कया ऐं हफ़्तेवार बहस मुबाहिसा बि थींदा हुआ, जंहिं करे शागिर्दनि में हिकु क़िस्म जी पढ़ाई ॾांहुं बि दिलचस्पी पैदा थी हुई त पंहिंजे हक़नि खे बि सम्झणु शुरू कयो हुआ। अफ़ज़ल जी अहिड़ी संजीदा सियासतकार रियासत ख़ौफ़ज़दा थी वई हुई ऐं ॻुझनि इदारनि हुनजे मथां कड़ी नज़र रखी। संदसि गिरफ़्तारी लाइ केतिरा ई भेरा हॉस्टल ते छापा बि हया विया पर अफ़ज़ल न मिली सघियो। इतफ़ाक़ सां हिकु भेरे 26 जून 2011 ते क़ासिम चौक तां खंभे गुम कयो वियो। मथसि सख़्तु वैशाणो तशदुद कयो वियो। हुनखे GSN जी सियासत तां हथ खणण लाइ हर तरह जो टार्चर कयो वियो। पर हीअ जेको सन जे सिंधूअ जो पाणी पीए वेठो हो सो तशदुद ऐं टार्चर ते कीअं थिए इश्क क़ुर्बान करे सघियो। अफ़ज़ल ते एतिरो त तशदुद कयो वियो हो जो हू जिस्मानी तरह टुटी चुको हो पर हुनजो इश्क ऐं ईमान सलामत हो जंहिंखे को बि टार्चर न टोड़े सघियो। जॾहिं हुननि ॾिठो त हीउ मुकमिल तौरु ख़तमु थी चुको आहे त मरणी हालत में 13 जून 2012 ते नए कोट भरिसां फिटो कयो वियो जितां हू कंहिं तरह पंहिंजे ॻोठ पहुतो। अफ़ज़ल जी हालत निहायती ख़राबु हुई। वाक़ई हू जिस्मानी तरह काफ़ी कमज़ोर थी चुको हो। खेसि केतिरियूं ई बीमारियूं वकोड़े वयूं हुयूं। हुन ॿुधायो त खेसि जेको पाणी पीआरियो वेंदो हो उनमें अलाए त कहिड़ो केमिकल मिलायलु हूंदो हो जेको अंदरि ई अंदरि में जिस्मानी उज़वनि खे ख़तमु कंदो वेंदो हो ऐं तमामु घणी गरमाइश ऐं जलन थींदी हुई। हुनखे अहिड़े केमिकल पीआरण करे TB थी चुकी हुई ऐं पेशाब मां रतु अचणु लॻो हो। मलेरिया ऐं साए बि थी चुकी हुई। गुर्दनि ते बि काफ़ी असरु हो। अहिड़ी रीति अफ़ज़ल काफ़ी वक़्तु ज़ेरे इलाज रहियो पर हुनखे पोइ बि पंहिंजी सिंध जी उणतुण रहंदी आई ऐं हीअ जीअं सिहतियाब थियो त हुन ॿीहर सियासत शुरू कई। हुन ॿीहर सरगर्मियूं शुरू कयूं जीअं सिंध मुतहदा मुहाज़ पारां सिंध यूनिवर्सिटी में खेसि तमामु वॾो आजियाणो ॾिनो वियो। अफ़ज़ल उन आजियाणे में जेका तक़रीर कई हुई उन में हुन पंहिंजे इश्क जे मुशाहिदे ते जेको सिंध बाबति ॻाल्हायो हो उन त चङनि भलनि पढ़ियलनि जो वायूं बताल करे छॾियूं हुयूं। अफ़ज़ल खे आज़ादी खां पोइ पार्टी तरफ़ां अञा वधीक ज़िम्मेवारियूं सौंपियूं वियूं ऐं खेसि जसाफ़ जो मरकज़ी वाइस चेयरमैन चूंडियो वियो। हुन मरकज़ी उहिदे ते रहंदे बि ख़ूब ज़िम्मेवारियूं निभायूं। हूअ निहायती महिनती कारकुन हूंदो हो। हुन वटि अमली सभु कुझु हो। अफ़ज़ल 26 जून 2013 ते शादी कई। संदसि शादी वारी तक़रीब में समूरा सियासी साथी शरीक थिया हुआ। हुन उहा पूरी राति दोस्तनि सां कचहरी कंदे गुज़ारी हुई। दोस्तनि खेसि चयो बि हो त अॼु राति तूं घर वञे ऐं पंहिंजी ज़िंदगीअ जे हमसफ़र खे टाइम ॾे त हुन खिली चयो हो अहिड़ियूं केतिरियूं रातियूं ॿियूं बि ईंदियूं पर दोस्तनि सां कचहरी जो मौक़ो वरी मिले अलाए न। संदसि उन्हनि जुमिलनि ते शायदि कंहिं गौर न कयो हुजे पर हू सम्झी चुको हो त रियासत खेसि घणो वक़्तु जीअण न ॾींदी। अफ़ज़ल शादी मां निहायती मुतमइन हूंदो हो। हू हिकु प्यारु कंदड़ इंसानु हो। हुन जहिड़ी रीति पंहिंजी पार्टी में मोहबतूं माणियूं हुयूं अहिड़ी रीति हुन पंहिंजे घर वारनि जूं बि मोहबतूं हासिलु कयूं हुयूं। अफ़ज़ल पंहिंजी अमड़ सां बेपनाह मोहबत कंदो हो ऐं अमड़ बि पंहिंजी औलाद में साणसि वधि खां वधि प्यारु कंदी हुई। अफ़ज़ल जॾहिं रियासत जे चंबे मां आज़ादु थियो हो त हुन सभ खां पहिरीं पंहिंजे अमड़ जे क़दमनि खे छुयो हो। उन बाद हूअ सिधो सन जे साईं जी मज़ार ते वियो हो ऐं साईं GM सैद जी मज़ार ते बीही वचन कयो हुआईं त हीउ सिर कंहिंजे बि अॻियां नाहे झुकियो। हीउ सिर्फ़ु सिंध लाइ झुकंदो ऐं सिंध लाइ क़ुर्बान थींदो। साईं आऊं जान सां गॾु ईमान ऐं इश्क बि सलामत खणी आयो आहियां। अफ़ज़ल जॾहिं सियासत में बाक़ाइदा सरगर्म थी कमु करणु शुरू कयो त रियासत हुनखे हमेशह लाइ ख़ामोश करण जो प्लान सोचियो ऐं 15 अगस्त 2013 ते खेसि सिंध यूनिवर्सिटी मां खंभे गोलियूं हणी शहीद कयो वियो ऐं सिंध जे हिन क़ौमी कारकुन खे दहशतगर्द साबित करण लाइ साॻिए वक़्तु कोटड़ी में ट्रेन मथां फायरिंग कराए मुक़ाबिलो ॼाणायो वियो।
पर जंहिं जाइ त झंग मां अफ़ज़ल जो लाश मिलियो हो उते कंहिं बि क़िस्म जी मज़ाहिमत वग़ैरह जा निशान नथा मिलनि ऐं मक़ामी माण्हुनि जो मौक़िफ़ आहे त हिते सिर्फ़ु हिकु गोली जो आवाज़ु ॿुधण में आयो। वधीक कंहिं बि फायरिंग जी का बि शाहिदी न मिली सघी आहे। हुनखे प्लान तहत शहीद कयो वियो हो ऐं पुलिस जा जेके मीडिया ते बयान जारी थिया उहे पिणु अञा ताईं मुतज़ाद आहिनि। शहीद अफ़ज़ल पहवर जी वरसी जे मौक़े ते खेसि भेटा पेश करण लाइ हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। अली नवाज़ आरिसर जो लिखियल ख़ूबसूरत लेख। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण जदीद सिंधी साफ़ जे बानी सिंध लाइ मुसलसल जा खोड़ींदड़ साईं इमदाद ओढो जी सालगिरह जे हवाले सां नामियारे लेखक ऐं दानिश्वर जामी चांडिए वतन दोस्त मज़दूर फेडरेशन जे अॻुवाण गुलशेर शर ऐं कामरेड वाहिद बख़्श बंगलाणी जी ॻाल्हि ॿोल। पंहिंजे तमामु पुराणे दोस्त पंहिंजे वॾे भाउ सिंध जे हिकु निहायत शानदार इंसान साईं इमदाद ओढे साहब खे जनम ॾींहं जूं मुबारकूं ॾियां थो ऐं जेको हुननि रेडियो वॉइस लंडन जेको शुरू कयो हुनजी बि सालगिरह आहे, इहो बि शानदार कमु आहे। ऐं मां जेकॾहिं साईं इमदाद साहब खे भेटा ॾियण लाइ इहो ॿुधायां त मूं जॾहिं बिल्कुलु नंढी वही में लिखण जी शुरूआति कई, जिन अवाइली सीनियर दोस्तनि मूंखे हिमथायो ऐं जिन मूंखे शाया कयो निहायत वॾो स्पेस ॾेई, उन में साईं इमदाद ओढो साहब जो रिसालो सिंध सुजाॻ विया आहे, जंहिंमें मां रेगुलर लिखंदो हुउसि ऐं साईं मूंखे तमामु न रुॻो हिमथाईंदो हो ऐं पर तमामु घणो स्पेस ॾींदो हो उन रिसाले में। वॾा वॾा आर्टिकल शायदि थींदा हुआ, मज़मून शायदि थींदा, अदबी तहरीर शामिलु थी वियो। ऐं इमदाद साहब इहो ज़मानो मां ॿुधायां पियो 87 खां वठी जेसि ताईं सिंध सुजाॻ जारी रहियो, त उहो सॼो वक़्तु सिंध सुजाॻ रिसाले में मां लिखंदो रहियुसि। मां साईं वटि अलकरम स्क्वायर ते ऑफिस हूंदी, उते वेंदो हुउसि, केतिरा घर अचणु थियो। त मूं उन तजुर्बे में केतिरा सालनि जो तजुर्बो आहे। साईं इमदाद साहब खे हिकिड़ो शानाइतो इंसानु, हिकिड़ो पोरियो कंदड़ इंसानु ऐं हिकिड़ो निहठो इंसानु ऐं नई टही जे माण्हू खे हिमथाईंदड़ ऐं समाज जो हिकिड़ो आदर्शी इंसानु करे लिखियो। इन करे मुंहिंजे दिलि में साईं जे लाइ बेपनाह मोहबत ऐं एतिराम आहे, हमेशह रहंदो। ऐं साईं असांजो मौसम बि आहे जो नंढी वई में जिन माण्हुनि असांखे शाया कयो, उते आणण में असांखे हिमथायो, हुन में साईं इमदाद ओढो साहब बेशक। मां साईं इमदाद ओढो साहब ऐं पाण जे लंडन शिफ्ट थी विया, त उते बि वञी सिंध जी ख़िदमत कयूं ऐं उते हिन रेडियो खे शुरू कयूं। ऐं असांजो नंढो भाउ चऊंसि इमदाद साहब जो फर्ज़ंद जेको जर्मनी हले पाणे ऐं सर्वेश, उन्हीअ बि उते वेही हिन रेडियो खे तमामु शानदार संभालियो आहे। सो मां रेडियो जे सालगिरह ते ऐं साईं इमदाद साहब खे ज़ाती ज़िंदगी ऐं सफ़र ते 79 साल मुकमल करण ते मुबारकूं ॾियां थो, खेनि वाधायूं ॾियां थो ऐं दिली तमन्ना कयां थो त साईं जी उमिरि बि दराज़ थींदी ऐं साईं पंहिंजी सिहतमंद ऐं बामक़सद आदर्शी ज़िंदगी खे सफ़र खे अॻिते वठो। मां गुलशेर शर, वतन दोस्त मज़दूर फेडरेशन जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी ऐं वतन दोस्त जमहूरी पार्टी जो सदर आहियां। ऐं हीअ जेको कुझु मां रिकॉर्ड करायां थो पियो, इहो जेका सालगिरह साईं जी आहे ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध ऐं टेलीविज़न वॉइस ऑफ सिंध जी आहे, उन लाइ पैगाम आहे ऐं असांजी तमन्ना आहे त हीउ इदारो साईं सदा कामयाबु ऐं कामरान रहनि। मोहतरम साईं इमदाद ओढो सां असांजा तालुकात त पुराणा आहिनि। सियासी तौर साईं कम्यूनिस्ट पार्टी सां वाबस्ता हूंदा हुआ ऐं असीं वतन दोस्त सां हूंदा हुआसीं, पर ख़ासि करे सियासी वारी जेका तहरीक रही, MRD जी तहरीक रही या ज़िया ख़िलाफ़ जेका जदोजहद रही, उन में साईं जो हिते किरदारु
जेके साईं जूं अवामी आवाज़ ऐं ॿियनि अख़बारुनि में उन में साईं जो जेको किरदारु अमली तौरु साईं जी तमामु वॾी जाफ़ोड़ रही आहे। शागिर्द DSF में उनजो वॾो किरदारु रहियो आहे ऐं सिंध जी सियासत में तमामु वॾो किरदारु रहियो आहे। वरी जॾहिं साईं लंडन विया उते रेडियो वॉइस ऑफ सिंध जॾहिं उन्हनि शुरू कयो त इहो पहिरियों सिंधी चैनल हुयो जेको सिंध खां ॿाहिरि सिंध जे मसइलनि ते उन वेही पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो ऐं अॻिते हली करे वरी पोइ उते टेलीविज़न वॉइस ऑफ सिंध जे नाले सां शुरू थी। बहरहाल उन सिंध जी तमामु वॾी ख़िदमत कई आहे ऐं उमिरि जे हिन ॾहाके में माण्हू या त वेही अलाह अलाह कंदा आहिनि या वेही जेको पैसा गॾु कंदा आहिनि। उन मौक़े ते साईं जी जदोजहद सिंध जे मसइलनि ते ऐं इन खां मथे त हू कहिड़ी पार्टी जो आहे, कहिड़े जेको आहे सो नस्ल जो आहे, कहिड़े जेको आहे सो हैसियत जो आहे, इन खां मथे करे साईं ख़ासि करे असां पुरतन जे मसइलनि ते सिंध जे आम हिक नुक़्ते ते साईं जो जेको मौक़िफ़ रहियो आहे रेडियो वॉइस ऑफ सिंध जो ऐं टेलीविज़न वॉइस ऑफ सिंध जो उनजो को मिसाल कोन थो मिले पियो। ऐं असांजी इहा दुआ आहे, असांजी इहा तमन्ना आहे, असांजी इहा ख़्वाहिश आहे त साईं बि पंहिंजो हयात हुजनि ऐं इदारो बि पंहिंजी जॻह ते मज़बूत थी सॼी दुनिया में सिंध जो आवाज़ थी पखिड़िजे जेको हींअर बि सिंध जो आवाज़ आहे। असां ईअं ई चवंदासीं ऐं असांजूं नेक तमन्नाऊं साईं ऐं इन इदारे सां गॾु आहिनि। 10 अगस्त 1947 ते कामरेड इमदाद ओढो ज़िले जेकाबाद में जनम वरितो। अॼु जनम ॾींहुं आहे। आउं कामरेड इमदाद ओढे खे अॼु जनम ॾींहं जे मुताबिक़ मां सलाम पेश कया थो जे उन जी जिदोजहद खे, उन जे बहादुरीअ खे, जेको जेकाबाद ज़िले में हिकिड़ो सरकारी घराणे जो माण्हू थी करे ऐं SNSF में शागिर्दनि जी तंज़ीम ही उन सां वाबस्ता रहियो, सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन जो सदर रहियो, कम्युनिस्ट पार्टी में रहियो, कामरेड 1 यूनिट में अयूब जे दौर में भी जेल में रहियो ऐं उन में भी रूपोश रहियो। कामरेड जी जेका सरगर्मियूं हुयूं कम्युनिस्ट पार्टी सां, SNSF सां, स्टूडेंट तंज़ीम सां ऐं शागिर्दनि जे तंज़ीम सां, मज़दूरनि जे तंज़ीम सां, हारनि जे तंज़ीम सां ऐं मूंखे आणण वारो बि पहिरियों ई कम्युनिस्ट पार्टी में सिंध हारी कमेटी में कामरेड इमदाद ओढो साहब। कामरेड जेकाबाद में पहिरियों वीकली अख़बार कढंदो हो सिंध सुजाग। उन खां पोइ कुझु अर्सो मां बि उते पंहिंजे मसाइलनि जे वर चढ़ी वियुसि, हिते कमु कंदो हुउसि। कामरेड वटि रिसालो बि सिंध इहो मैगज़ीन कढंदा हुआसीं सिंध सुजाग, माना हफ़्तेवार माना महीनेवार हिकिड़ो रिसालो बि सिंध सुजाग जो कढंदा हुआसीं। उहो कामरेड हितां जेकाबाद खां वञी कराची में अवामी आवाज़ अख़बार जेको कंप्यूटराइज़ेशन ते पहिरियों अख़बार हो जेको कामरेड इमदाद ओढे उते कराची में कढियो। उन खां बाद में सिंध सुजाग हो अख़बार कढियईं, तुंहिंजो सोभ अख़बार हो उहो कढियईं। हाणे जेका असां कामरेड हिन दौर में जेके लंडन में आहे उते बि इन पंहिंजो माना ॿारियूं वेठो आहे। कामरेड जी जेका क़ुर्बानियूं आहिनि, कामरेड जी जेका जिदोजहद आहे, जेको सरकारी घराणे खां थी करे हारनि ऐं मज़दूरनि जे प्लेटफॉर्म ते काफ़ी दफ़ा जेल में बि वियो आहे। आउं त सुर्ख़ सलाम पेश कयां थो कामरेड इमदाद ओढे खे ऐं जेको हिन सॼी ज़िंदगी में जेके ग़रीबनि, पोरियतनि, हारनि, पंहिंजे मुल्क ऐं क़ौमी मसइलनि ते ऐं तबक़ाती मसइलनि ते कामरेड हमेशह अॻु भरियो रहियो आहे। ऐं उते भुट्टे साहब जे दौर में भुट्टे साहब जे सां बि तक़रीर कयाई उते जेकाबाद में। जाम साकी वियो
तुंहिंजो भई शेख आयाज़ साईं GM सैद जेके बि स्टूडेंट फेडरेशन हुयूं उन में जेके से हे अॻु भरो रहियो। हाणे बि मां हिन मौक़े ते कामरेड इमदाद ओडे खे जस थो ॾियां जो इन माना इन हूंदे बि ऐं मुंहिंजो ऐं कामरेड जो हिकिड़ो ई आहे। मुंहिंजो बि पैदाश 47 आहे 1947 में। पोइ हाणे अगस्त में आहे केरु छो त असांजो पार्टी माना का फैमिली जेका असां तालीम याफ़्ता न हो ऐं उन्हनि जो एतिरो अमड़ झीजल अमड़ मूंखे चयो त अबा चई 19 साल ॼाए जंहिं साल ते पाकिस्तान हिंदुस्तान जुदा थिया। पोइ महीनो अगस्त आहे जनवरी बहरहाल 47 में मां ॼायुसि। पोइ हाणे कहिड़े महीने में कहिड़े महीना बहरहाल हाणे त माना मुंहिंजे शनाख्ती कार्डनि में या डोमिसाइलनि में 12 फरवरी लिखियलु आहे। सुवालु एतिरो आहे त हाणे कामरेड जी ते मां छा चवां। कामरेड किताब लिखाया आहिनि जल मशल जल निंड्रा खां। कामरेड वॾी जिदोजहद कई आहे। कामरेड अॼु तलक ताईं उहो जेको सो सिलो मिले थो जेके ॿियनि कामरेडनि खां अलावा जेके कामरेड विकाऊ थी विया। कामरेड अॼु बि आउं सम्झां थो त लंडन में रूपोशी जो दौरु पियो गुज़ारे। इहो न आहे त कामरेड को उते वञी सेटल थियो। बहरहाल कामरेड जा छोकिरा बि काफ़ी छोकिरा बि ॿार आहिनि जर्मनी आहिनि सर्वेच आहे ॿिया जेके बि दो पुटड़ा अथसि वॾा पुटड़ा ॿी घरवारी मां हिते अथसि। त हाणे असांखे एतिरो मुंहिंजी ज़हन छा नथो करे त मां कामरेड इमदाद ते ॻाल्हायां छा। कामरेड खे लख लख मुबारकूं इंशाअल्लाह अल्लाह हयाती ॾेसि ऐं ख़ुदाई रसूल उनखे पंहिंजी हयाती ॾे उमिरि दराज़ करे अल्लाह ख़ैर करे। वाइस ऑफ सिंध जो जेको कामरेड उते जेको पंहिंजे धरतीअ जे लाइ मुल्क जे अवाम जे लाइ जेके माना त लोहे थो उन जी जेका जस हुजेसि। पोइ बि ॿारनि ॿारियो लंडन में वेठो आहे पंहिंजे पोरियत अवाम जे पंहिंजे धरतीअ ते पंहिंजे क़ौम ते पंहिंजे दोस्तनि ते जेके उते इहो ई ॿारनि ॿारियूं वेठो आहे। अलाह हिन जी उमिरि दराज़ करे। असांजो दुआ बि इहो अथसि त बचनि सां पुटनि सां अलाह उमिरि दराज़ करेसि ऐं जिए सिंध जिए पोरियत। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त इन साॻी दुआ सां वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन कॾहिं सींद सिंजी न मेरी थे कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन